लाइन मां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। माणीपुर रोड ते नेवी ट्रक अॾे भरिसां हादसो पेश आयो आहे। 2 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कंदासीं। कराचीअ मां माणीपुर रोड ते नेवी ट्रक अॾे वेझो हादसो पेश आयो आहे। हादसे में आसिम, वलद शाकिर ऐं 6 वरियनि जी ॿारड़ी हयाती विञाए वेठा। रेस्क्यू टीमुनि फ़ौतियुनि जा मर्द अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कंदासीं। हादसे में आसिम, वलद शाकिर ऐं 6 वरियनि जी ॿारड़ी हयाती विञाए वेठा। कराची मां अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कंदासीं। माणीपुर रोड ते नेवी ट्रक अॾे वेझो हादसो पेश आयो आहे। 2 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराचीअ मां माणीपुर रोड ते नेवी ट्रक अॾे भरिसां रोड हादसे में 2 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। हादसे में आसिम, वलद शाकिर ऐं 6 वरियनि जी ॿारड़ी फौत थी वई आहे। रेस्क्यू टीमुनि फ़ौतियुनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। कराची जे इलाइक़े माणीपुर रोड ते नेवी ट्रक अॾे वेझो हादसो पेश आयो आहे। 2 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया आहिनि। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां तफ़सील मालूम कंदासीं। जी आमिर, हादसे जे हवाले सां आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, ही अफ़सोसनाक हादसो कराची जे माणीपुर नेवी ट्रक अॾे भरिसां पेश आयो आहे, जंहिं सबबि हिकिड़ो 35 वरनि जो नौजवान ऐं 6 सालनि जी जेकी ॿारड़ी आहे उहा मौके ते ई हादसे सबबि फौत थी विया आहिनि। ॿिए तरफ़ हादसे में फौत थींदड़नि जा लाश जेकी आहिनि रेस्क्यू टीमुनि अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हादसे में फौत थियल जेको नौजवान आहे उनजी सुञाणप आसिम वलद शाकिर तौरु ॿुधाई थी वञे। ॿिए तरफ़ जेकी 6 सालनि जी ॿारड़ी आहे उनजी हिनमहिल ताईं सुञाणप न आहे थी सघी। ॿिए तरफ़ ॿुधायो वञे पियो त नामालूम जेकी टैंकर आहे उनजे टकर सबबि जेको आहे ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 2 जानियूं ज़ाया थियूं आहिनि। वॾी महिरबानी आमिर हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।